नाम लिखला वो लिखला इनायतुल्लाह खान ऐं ॿी मज़ार जेका आहे ऐं इहो शख़्स जेको इनायतुल्लाह खान आहे उहो 1945 में उनखे उते दफ़न कयो। ॿियो शख़्स जंहिंजो नालो मोहम्मद बालू ऐं लेटर इंग्लिस्तानी लिखियल आहे ब्रैकेट में नालो हुनजो मोहम्मद बालू। इहो शख़्स असल में इंग्लैंड के शाही खानदान मां हुयो। तबलीग जमात वारा जो थोड़ा मसाइल तमामु घणा उहे उते पहुची विया हुनजी तबलीग जो हू शख़्स उन काल में क़ुरान पाक जे मथां तहक़ीक़ करे क़ुरान पाक जे मथां हू रिसर्च करे पियो त हीउ कलाम जेको आहे उहो आफ़ाक़ी आहे, इहो आसमानी कलाम कीअं आहे। हुन पूरे कलाम खे पढ़ियो, तहक़ीक़ कई, आख़िर में जॾहिं सूरत सुलेमान ते पहुतो उनमें अल्लाह ज़ात बाबरकात हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान फरमायो आहे। इहो तमामु तवीला मुख़्तसर अवाज़ ख़िदमत में अर्ज़ कयां थो छो त मुंहिंजो टाइम 35 मिंट जेका उहो मुक़ररु कयो वियो आहे। मां कोशिशि कंदुमि त 35 मिंट जेको आहे उहो पूरो कयां, पर जे नथी सघे त मां वरी मदद का आहियां हाणे उहो हिसाब रहे ठीकु आहे। ज़ाहिर हाणे मां पंहिंजो हिसाब पूरो कंदुसि तो तंहिं करे उन शख़्स जॾहिं सूरह सुलेमान में पढ़ियो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बीबी बल्कीस जे तख़्त खे पंहिंजे दरबार में घुराइण जो इरादो फरमायो। उन मुफ़स्सिर लिखियो आहे त उन तख़्त जी जेका लंबाई ऐं चौड़ाई हुई उहा 40 गज़ बाए 80 गज़ हुई। 40 गज़ लिखियो ऐं 80 गज़ लिखियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दिलि में ख़्यालु पैदा थियो त बीबी बल्कीस पाण निकिती आहे, इन जे अचण खां में मां इन जे तख़्त जो मुलाहिज़ो कयां, तख़्त जो मुलाहिज़ो कयां। पोइ न संदन दरबार में जिन मौजूद हो जंहिंजो नालो सकर नामे नाले हिकिड़ो शख़्स जिन हो जेको त ताक़तवर हो, उनखे फरमायूं त इहो तख़्त खपे जेको 3 मंज़िलनि जे फासिले ते आहे। उन चयोसि मां आणींदुमि, मूंखे अल्लाह ताक़त ॾिनी आहे, पर हिकिड़े शर्त सां त तव्हांजी मजलिस जेकॾहिं सुबुह खां शाम ताईं बर्दाश्त थींदी आहे, तव्हां फजर नमाज़ पढ़ण वेंदा आहियो, ज़ोहर नमाज़ ताईं तव्हांजी हलंदी आहे, मां एतिरी देर में हिनखे आणे सघां। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो फरमायो त इहा देर आहे, मां चाहियां थो त इन खां अॻु में बकाल रजुल हिकिड़ो शख़्स वेठो हो जंहिंजो नालो आसिफ बिन बरकिया हुआ। आसिफ बिन बरकिया पाण हुनखे जेको इस्म आदम जो आमिल हो पाण हुन फरमायो त तूं आणे सघीं थो, जे मां आणे सघां थो केतिरी देर में। काल कलमतल बसर चवण लॻो त मां हिनखे अखि चिमण में आणींदुमि। अखि चिमण में उन मोहम्मद फारूक या रिसर्च कई त मां तस्लीम कयां थो क़ुरान जे क़वाइद खे, क़ुरान जे उसूल खे, क़ुरान जी क़िराअत खे, क़ुरान पाक जे ज़ेर ख़िदमत खे, लेकिन इहा ॻाल्हि इंसानी क़ुवत खां 1000 गुना वधीक आहे। जो अखि चिमण में का शइ एॾो परे हुजे उहा कीअं थी पहुची सघे। पोइ इन तजस्सुस में उहा जी पाकिस्तान में लाहौर में इन जे मरकज़ में रहियो, सोचींदो रहियो, तफ़क्कुर कंदो रहियो, परेशानी जे आदम में हो त मूंखे इन सवाल जो जवाब मिले। आख़िर घुमंदे जॾहिं दाता जे नगरी खां गुज़रियो त हिनखे अल्लाह वारनि जी ख़ुशबू नज़र आई। माण्हू खे हुननि खे चई त मां अहिड़े हुननि न वञे अहिड़े मुश्किल हे बाबा पीर परस्त माण्हू आहिनि। हुन चयोसि मां जंहिं मक़सद लाइ आयो आहियां मूंखे उहो पंहिंजो मक़सदु पूरो करण जो
मां कुरान पाक जे मथा मुकम्मल अमल करण चाहियां थो, पंहिंजो ईमान मुकम्मल करण चाहियां थो, ख़र्च करे मां पंहिंजे हिंदुस्तान खां इंग्लैंड खां अची हिन जॻह ते पहुतो आहियां सिर्फ़ु इन जे करे त मां इन आयत मुबारक जो मिसदाक लहां आहे बि इंसान आहे बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती उनखे एॾी वॾी ताक़त कीअं अल्लाह दी जो कलामतुल बसर अखि चुप में वो वक़्त पेश कयो वो उनखे बुला छिकण ते हे उन हथ चढ़ाए ॾेढ दरबार में करने ये दरबार में आयो फकीर बैठो मुजावर बैठो उन्होंने इस्तकबाल कयो ॾिठे ॿाहिरि माण्हू आहे हिनखे विहारी हिन खां पुछा की त साईं तव्हां चांहि वठंदो थधो वठंदो मानी खाईंदो छा कंदा हिन चयो मां चांहि पीअंदो पर गरम चांहि ठीकु आहे हू उतां मलंग उथियो हू फकीर उथियो हू अलाह उथियो उथी हथ में हवा में टलाई ये खड़ी गरम को चाय में हवाली जरे चाय पीती ये ने कहा कि वो फकीर हुए वो फकीर हुए चाय पी तो वो ज़ार कता रोंदो वो बाहर गुलाम जो इंतजार कर गया तो बा जल्दी निकले तो देर थी में राइट हलवा पंथ परया तोया देर कया એને સમજાર को माकूल जो कि उनके सालन को जो दिल के अंदर टूटो हो सालन का जो मुझे दिल के अंदर एकड़ो सवाल हो अज को मुझे पूरो थी वियो मैं मेहमान है तो कोई सवाल पूरो थियो जो सवाल इन करे पूरो थियो जो ही जो को ॾिसो था हे मुझे घर जो शाही माल जो कोपा या वो को पियो न आए को मां इन करे हैरान आहियां त वेठो फकीर लाहौर जे अंदर आ ऐं इंग्लैंड में जो गरम कोप चाय करे कीअं था दोस्तों चवण जो मतलब इहो आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकार जेको तव्हां असांखे क़ुरान था कयो आहे जेको तव्हां असांखे मेहमान रमज़ान था कयो आहे रमज़ान में तक़वा अख़्तियार कयूं पूरो साल में तक़वा ते हलूं इहो क़ुरान पढ़ंदा रहूं इन क़ुरान ते अमल कंदा रहूं तो अल्लाह जे फैज़ में अल्लाह जे रहमत में मुझे मुस्तफा के फैज़ में कंहिं शइ जी कमी कोन्हे का असां बि कामयाब थी सघूं था असां बि कामयाब थी सघूं था दुनिया जी का मुश्किल शइ जेका आहे उहा असां जे लाइ रुकावट नथी बणजी सघे रुकावट तंहिं थिए जो असां क़ुरान ते अमल था कयूं ऐं अल्लाह जे मेहमान रमज़ान में एतिराम कयूं ऐं रमज़ान अॼु अल्हम्दुलिल्लाह ख़त्म मुबारक पूरो थियो हाणे उन जो मतिलबु इहो न आहे त असां ख़ुशबू कयो त हाणे तरावी पूरी थी ये खत्म पाक पूरो थियो तरावी बदस्तूर हलंदियूं तरावी असां पढ़ंदा रहंदासीं जेसि ताईं शवाल जे पहिरीं तारीख़ जो ऐलान नथो थिए शवाल जे पहिरीं तारीख़ जो ऐलान नथो थिए इहो काफ़ी दोस्तनि खे माण्हू इहो सम्झाइनि था सोशल मीडिया ते करे थो अदा इहे वीह जे सरकार को ये मोल में ठाहियूं आहिनि इहे इन्हनि जे तरफ़ खां आहिनि इहा सुनत कोन्हे का हुकूम न पढ़ी आहे क़ुरान में ना आहे जो ज़िक्र कोन्हे को जेकॾहिं तव्हां 8 तरावियूं जेकॾहिं फ़र्ज़ कयो तस्लीम कयो था त मुस्तफा अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में 8 तरावियूं साहब इकराम खे पढ़ायूं त मुंहिंजे मोहम्मद अलैहिस्सलाम जो 8 जेकॾहिं पढ़ायूं त 8 तरावियुनि जे अंदरि रकातुनि जे अंदरि क़ुरान पाक जो ख़त्म न मुकमल न कयो वो तो पंहिंजी मस्जिद में ख़त्म जे एतिराम छो था कयो काने कयो इहो ख़त्म जो तरीक़ेकार हज़रत जनाब सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं पाण ॾिठो असांजे मुस्लमाननि में दीन जे हवाले सां आहिस्ता आहिस्ता कमज़ोरी पैदा थिए थी पोइ पाण फरमायूं त क़ुरान पाक जो ख़त्म मुकमल कजे ऐं तरावी गॾिजी करे पढ़जनि हज़रत इमाम बुखारी फरमाइनि था जॾहिं खां वठी मां मदीनतुल मुनव्वर जे अंदरि बुखारी शरीफ जा असबाक अहादीस इकट्ठो करण आयुमि मां पूरी ज़िंदगी ते गुज़ारी हर पाक जे अंदरि हमेशह 20 रकात अदा कयूं सुभान अल्लाह ये रकात अदा कयूं 8 में कोन 6 में कोन इन जे साईं फरमायो त जेकॾहिं तव्हां सां इन में तरावी पढ़ो था त अल्लाह रब्बुल आलमीन 20 रकात जी जॻह ते अमा असांखे उन जे बदिले में 60,000 नेमतूं था करी इहो केॾो वॾो अजर आहे इहो केॾो वॾो एहसान आहे
तंहिंजे करे उन्हनि एहसाननि खे न भुलाइणु घुरिजे इन महीने जे अंदरि उन्हनि जो एहतमाम करणु घुरिजे दोस्तों काफ़ी अहिड़ा दोस्त जेके अॻे साल रमज़ान में तव्हां सां गॾु लेकिन अॼु उहे न आहिनि अॼु उन्हनि जे कब्रिस्तान में वञी उन्हनि खां पुछा करे त रमज़ान जी कहिड़ी अहमियत आहे रमज़ान जो कहिड़ो फ़ाइदो आहे उहे तव्हांखे वाज़ करे ॿुधाए सघनि था ऐं हू फरमाइनि था रमज़ान में रोज़ रखण वारो माण्हू जेकर रोज़ जे हालत में पहुची थो वञे या रमज़ान में रोज़ इफ़्तारी या साईं में पहुची थो वञे हू फरमाइनि था त क़यामत में जेके रमज़ान ईंदा हर रमज़ान जो सवाब मिलंदो वरो अल्लाह ज़ात बाबरकात फज़ल करम